गुरु गोविंद सिंह महाराज जन वट सेवक आयो, शिकायत करण लगो तो सतगुरु जी तहां ता चो तो मां फकीर आया, ता फकीर आयो? हाँ। ता छाजा फकीर आयो? असां के 2 पुट आहिनि, तव्हांखे 4 पुट आहिनि। असां के जेतिरो धन आहे तव्हांखे 10 गुना वधीक आहे। असां के घर में धर्म पत्नी आहे, तव्हांखे भी धर्म पत्नी आहे, माता ॾाढी सुंदर आहे, बाक़ी छा फ़र्क़ु रहियो? तो सतगुरु खिलन था प्यारा वेही हिते। फ़र्क़ु भावना सां थींदो आहे, फ़र्क़ु सच्चाई सां थींदो आहे। फ़र्क़ु थींदो आहे कि असांजे मंदर भावना कहिड़ी थी हले, असांजे अंदर कहिड़ो लक्ष्य कहिड़ो आहे, कहिड़ो लक्ष्य है प्रभु, कहिड़ो फ़र्क़ु आहे असां में तव्हां में? त सतगुरु गुरु गोविंद सिंह महाराजन चवनि था पिया कि धन गुजरान है, गुजरान है। धन असांजो गुजरान जे लाइ आहे। जमा करे टाटा बिरला अंबानी वांगुरु कोई पैसे वारा नथा थियण चाहियूं, गुजरान जे लाइ धन आहे। ऐं सभु सिख सेवक असांजा प्यारा, ये असांजी संतान आहिनि, इन्हनि जे लाइ भंडारा हलंदा रहनि, संगत जे लाइ भंडारो थींदो रहे। ये कोई इन जो असांजो धन थोड़ी आहे। अच्छा, पुट असांखे 2, तव्हांखे 4। पुत्र निशान है, पुत्र निशान है। अच्छा, और पत्नी? पत्नी ईमान है, पत्नी ईमान है। तो असां में छा फ़र्क़ु आहे? इन तीनों को जो अपना समझे, इन तीनों को जो अपना समझे, वही तो बेईमान है, वही तो बेईमान है। प्यारा, तव्हां में असां में इहो फ़र्क़ु आहे। असां सभु भॻवान जो सम्झंदा आहियूं, तव्हां पंहिंजो सम्झंदा आहियो। तव्हांजी काई शइ खसे वठे भॻवान, खसे छा वापसि वठे? असांजी थोड़ी आहे। त हाहाकार कंदो आहे माण्हू, करुण क्रंदन कंदो आहे, लेकिन उहा ई शइ असां पंहिंजी सम्झंदा ई न आहियूं। धन इन करे आहे कि गुजरान करणो आहे, गृहस्थी माण्हू आहियूं। ॿियो संतान इन करे आहे कि निशान आहे, अॻिते वंश हलंदो रहंदो या नालो ईंदो, ठीकु आहे। ऐं पत्नी ईमान आहे, ताकि हर स्त्री खे पंहिंजी असां माता भेण सम्झी सघूं। ऐं वाकई चयो कोन गुरु गोविंद सिंह महाराजन करे ॾेखारियो, सभु लुटाए छॾियो, घर खजाना महल सभु छॾे करे ऐं हली वेंदा, ॿिए शहर हली वेंदा, सभु त्याग करे। 4 ई पुट उन्हनि जा शहीद थिया, चैन मो 4 ई, हिकु बि न बचाए रखियो। और केॾी दर्दनाक उन्हनि जी शहीदी आहे। तव्हां कथा ॿुधो न त अध में बंदि करे छॾींदो, ॿुधी न सघंदो। हेॾी उन्हनि जी करुणा सां भरियल कथा आहे। 5 साल जा ॿार, 6 साल जा ॿार, 8 साल जा ॿार, 15 साल जा ॿार, जिंदा जीअरा समाधि में चुनवाए छॾियऊं। उन्हनि धर्म न छॾियो, या त धर्म छॾ, हिंदू धर्म छॾ। चवनि था न, अहिड़ा कई प्राण ॾेई करे बि असां धर्म जो पालन कंदासीं। उन्हनि धर्म न छॾियो, जीअरो उन्हनि खे समाधि लॻारायूं, समाधि टुटी पई, प्राण हलनि पिया, त पापिन अची तलवार सां उन्हनि खे कटे छॾियो, नंढे ॿारनि खे। 2 जेके वॾा ॿार हुआ, उहे नंढी सी उमिरि में 12-14 साल में युद्ध में लड़ी करे शहीद थिया। एतिरा ॿार, इहा उमिरि आहे? चओ हरे राम। अहिड़ो त्याग केरु कंदो? तरी चवंदा आहिनि गुरु गोविंद सिंह महाराजन सर्वंस दानी, उन्हनि सभु कुझु दान कयो। सर्वंस दानी रक्षा कई हिंदू धर्म जी, तॾहिं अॼु हिंदू धर्म सुरक्षित आहे।